सो भाई गीता में हिकिड़ो श्लोक भगवान ॾाढो प्यारो चवनि था कि मन मना भव, तू पंहिंजो मन मुंह में लगा। अर्जुन चवनि था हे मन मजाक है, मुठीअ में पकड़ियो तो हवा पकड़ में ईंदी, ई मन कठिन आहे, कानूं तव्हां में लॻाईंदासीं। भगवान चवनि था हाँ इहा सही ॻाल्हि आहे, मन खे लॻाइणु ॾाढो कठिन आहे पर असंभव त न आहे। तॾहिं भगवान कृष्ण चयो त योग ऐं अभ्यास योग सां, यानी अभ्यास योग चइबो आहे बार बार पुनरावृत्ति, हिकु बार न थियो ॿियों बार, ॿियों न टियों बार। जीअं असां केॾी महिल ॿुधंदे ॿुधंदे ध्यानु हली वेंदो आहे, अरे छा ॿुधोसीं ध्यानु ई न आहे, पोइ वरी असां उहो जेको ऑडियो हूंदो आहे उनखे रिवाइंड कंदा आहियूं, पोइ हिते वेंदा आहियूं, वरी सां ॿुधंदा आहियूं त ॻाल्हि सम्झ में अची वेंदी आहे। पढ़ी करे असां पढ़ंदा बि आहियूं अखियुनि सां, ध्यानु बि ॾींदो आहे छा पढ़ी आसीं, वापसि वेंदा आहियूं वरी पढ़ंदा आहियूं, ॿियों बार टियों बार, ॻाल्हि सम्झ में अची वेंदी आहे। त अहिड़ी तरह सां असांखे बार बार अभ्यास करणु खपे गीता जो, वैराग जो। जॾहिं असां स्कूल पढ़ंदा आहियूं काई सब्जेक्ट सम्झ में न ईंदी आहे त ट्यूशन वठंदा आहियूं, छाजे करे कि असांखे पढ़णो ई आहे, पास करणो ई आहे, कैरियर ठाहिणो आहे। माता पिता तहिड़ी तरह सां असांखे इहो दृढ़ निश्चय हुजे कि असांखे त भॻवान खे पाइणो ई आहे, भजन करणो ई आहे, कोई ऑप्शन ई कोन्हे। जेसि ताईं इहा गंभीरता न ईंदी त भजन काॾों थींदो ॿुधायो। भगवान चवनि था जॾहिं ज्ञान था ॾियनि पिया, चओ जय श्री कृष्ण, श्रीमद भागवत महापुराण में त वंदना था कनि भगवान जी संत, त चवनि था तपस्विनो, कोई केॾो बि तपस्वी हुजे, मनस्विनो केॾो बि मनस्वी हुजे, भारी विद्याऊं हुजनि, रिद्धियूं सिद्धियूं हुजनि, शक्ति हुजे, सॼी धरतीअ जो राज हुजे, स्वर्ग जो बि राज मिली वञे, हर तरह जी उनखे शक्ति हुजे, सब वश में क्यों हो जाए, सजे संसार के भी वश में क्यों हो जाए, ज्ञानी एड़ो हो जाए गुरु बृहस्पति महाराज जे समान। चो हरे राम, भीमसेन महाराज वांगुर बलवान हो जाए, केड़ो भी सुंदर हो जाए, चाहे कामदेव जे समान, पर चवंता अगर उनमें भक्ति कोने तो वो 100% उन जो जीवन व्यर्थ थियो। केवल भक्ति कोने, सब हली वेंदा, चाहे उनके मृत संजीवनी विद्या छो न अची वने, मरी करे जियारण वारी, पर अगर भक्ति कोने त निष्फल हली वेंदो। चओ हरे राम। तरी भगवान चवंता मन मना भव, तू मुंह में ही मन लगाए, अंत तो गत्वा ॿियो कुछ कम ही नहीं दे। आखिरी में घर वारा ही चवंदा आहिनि बाबा चओ हरे राम, जीते जी न चवंदा आहिनि हलो हेॾे हलो होॾे हलो, ईअं कयो हूअं कयो, हे कम कयो, आखिरी में सभु चवंदा आहिनि, पोइ उन्हनि खे बि आखिरी में ॿुधायो वेंदो आहे। मन मना भव मद भक्तो, मुंहिंजो भक्त बण, मद्याजी मुंहिंजी पूजा कर, मां नमस्कुरु मूंखे नमस्कार कर। कल एकादशी में प्रणाम जी महिमा हली, ॿुधी वठिजो कि गीता में भी चवंता नमस्कार जी वॾी महिमा है। केवल नमस्कार कोई करे न एतिरो भगवान खे श्रद्धा सां, बस उन में मुक्ति मिली वेंदी आहे। सच्ची में केवल प्रणाम करण सां मोक्ष मिली वेंदो आहे। मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजानी प्रियोसी में, भगवान ये भी चवंता अर्जुन मुंहिंजा वचन सच करे मन, श्रद्धा रखंदे इन में कोई शक न आहे, तू मूंखे प्यारो थी वेंदे, प्रतिजाने प्रियोसी में, तू मुंहिंजो प्यारो भक्त बणिजी वेंदे। इहो सभु भगवान अर्जुन लाइ कोन चयो अथव, इन धोखे में न रहिजो, इहो तव्हांजे लाइ चयो आहे, असांजे लाइ चयो आहे। गीता पढ़ी करे अगर तव्हां 10-11 बार पढ़ी वठो गीता, त तव्हांखे प्रकट अनुभव थींदो कि श्री कृष्ण भगवान अर्जुन सां नथा ॻाल्हाइनि, तव्हां सां ॻाल्हाए रहिया आहिनि भगवान, तव्हां सां इंडिविजुअल व्यक्तिगत, तव्हां जेके आहियो हिक हिक सां, उन सां भगवान ॻाल्हाईंदा आहिनि गीता जे द्वारा। चओ हरे राम। अहिड़ी गीता जी महिमा आहे। गीता जो खूब प्रचार कयो, पंहिंजे ॿारनि खे यादि करायो, कंहिंखे नाहे त 20 रुपए जी गीता वठी ॾियो। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरि। जेकी 20 रुपए जी गीता, हिकिड़ो नंढो सो जेको ग्रंथ एतिरो सो, उहो रखण सां
बुरायूं हली थी वञनि, वस्तु शास्त्र जो दोष मिटी थो वञे, भूत प्रेत नथा अची सघनि, जादू टोना नथा लॻी सघनि। सोचो उन में कोई टुॿी हणे त काथे पहुची वञे। हरे राम। हिकिड़ी इन जे साम्हूं चवनि था हिन में ब्रह्म ज्ञान बि त आहे, परमात्मा ज्ञान आहे, कर्म योगा, ज्ञान योगा, भक्ति योगा, ठीकु आहे, ऐं ब्रह्म ज्ञान आहे। गीता पढ़ी करे माण्हू ब्रह्म ज्ञानी ठही वेंदो। चओ हरे राम, हरे कृष्ण। ध्यान ॾिजो भाई, अध्यात्म ज्ञान असली इन में आहे। इन खां वॾो ज्ञान कोन्हे, छो जो परमात्मा आत्म ज्ञान थो ॾे, जेको ख़ुदि परम आत्मा आहे उहो ई आत्मा जो ज्ञान थो ॾे, उहो ई त ब्रह्म आहे। सभु भ्रम मिटी वेंदा।